अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि आहियो दोस्तों? पहिरियों ॾींहुं आहे किताब हणी वेठो आहियां ऐं पहिरियों ॾींहुं इन लाइ त माण्हुनि खे अचण वञण वारनि खे ख़बर पए त हिते बि किताब लॻंदा आहिनि ऐं अलाह जो शुक्र आहे 200-300 रुपया अञा ख़र्चु कंदुमि जेको बैनर छपराईंदुमि जंहिंमें लिखंदुसि किताब घर। किताबनि जो दीदार मां तव्हांखे वठायो। इहे सभु किताब आंदा आहिनि, कम जा आंदा आहिनि ऐं ज़बरदस्त नॉलेज वारा किताब आंदा आहिनि, जनरल नॉलेज वारा किताब आंदा आहिनि। सो वेठो आहियां मां पंहिंजे दर जे आॾो। हीअ किताबनि जो मां रेड़े ते आयो आहे, किताब रेड़े ते आया आहिनि, चादर विछाई आहे रेड़ीअ ते ऐं हीअ किताब सभु जेको आहे मां लॻाया आहिनि रेड़ीअ ते। सो पहिरियों ॾींहुं आहे मुंहिंजो ऐं मां तक़रीबन हाणे ई रेड़ी काहे मोटी आयो आहियां। तक़रीबन 1.5-2 कलाक थिया आहिनि। 1.5-2 कलाक में मां फ्रेश बि थियुसि ऐं मानी बि खाधी ऐं वांद काई हुई। इन जे लाइ वरी मां हीअ रेड़ी किताबनि जी सजाई आहे। सो तव्हां में बि कंहिं दोस्तनि खे खपनि, किताब खपनि त मां हाज़िर आहियां गुलशन अदीद फेज़ 2 में। मां पोस्ट ठाहियां थो हिन वीडियो जे मथां। दोस्तनि खे जेको आहे सो किताब जेके घुराइणा हुजनि हिन ई इलाइक़नि में गुलशन अदीद स्टील टाउन किथे बि, त मां हीअ तव्हांखे पुॼाईंदुमि, ऑनलाइन कंदुसि। सो ही मां घर जे आॾो हीअ रेड़ी लॻाई वेठो आहियां। हीअ रेड़ी आहे सर। सो पहिरियों ॾींहुं आहे ऐं तक़रीबन मूंखे 1/2 कलाक थियो आहे। पहिरियों ॾींहुं आहे।